अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं फ्रूट चाट। त पोइ अचो त ॾिसूं कीअं ठहंदो हीउ मज़ेदार ऐं तमामु आसान फ्रूट चाट जी रेसिपी। हीउ फ्रूट चाट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां कटियल सूफ़ विधो आहे 1 कप। कटियल स्ट्रॉबेरीज़ विझूं था 1 कप जे बराबरि। कटियल ज़ैतून विझूं था 1 कप। कटियल बनाना विझूं था 1 कप। पाइनएप्पल जा पीसिस विझूं था तक़रीबन 1/2 कप जे बराबरि। माखी विझूं था 1 टेबल स्पून। चाट मसाले जो पाउडर विझूं था 1 टेबल स्पून। वाइट पेपर पाउडर यानी अछा मिर्च या जंहिंखे दखनी मिर्च बि चइबो आहे विझूं था 1 टीस्पून। ऐं इहे सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां कयूं था फ्रूट चाट खे डिश आउट। ऐं असांजो मज़ेदार हेल्दी ऐं तमामु आसान फ्रूट चाट बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में स्पेशल मिठे जी रेसिपी खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे फ्रूट कस्टर्ड। फ्रूट कस्टर्ड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु पतीले में खीरु विधो आहे 1 लीटर। ऐं खीर खे उबलणु ॾींदासीं। खीर जीअं ई उबलणु लॻंदो त हाणे हिकु कप में असां खीरु विधो आहे 1/2 कप ऐं वनीला कस्टर्ड आहे 1/2 कप। हाणे चङी तरह सां ॿिन्ही शयुनि खे मिक्स कंदासीं। ऐं हीअ कस्टर्ड जो मिक्सचर असां विझूं था उबलंदड़ खीर में ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था खंडु 1/2 कप। ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे असां खीर खे पचाईंदासीं जेसि ताईं त खीर घाटो थी वञे हल्की बाहि ते। जी फ्रेंड्स, असांजो कस्टर्ड तयारु थी चुको आहे त हाणे असां चुल्हो बंदि करे छॾियो आहे। ऐं हाणे असां हिकु ट्रे खयो आहे ऐं तयारु थियल अधु कस्टर्ड जी क्वांटिटी असां ट्रे में विझंदासीं ऐं चङी तरह सां हिकु लेयर लॻायूं था। कस्टर्ड लेयर लॻाइण खां पोइ हाणे असां गार्निश कयूं था चॉकलेट कपकेक पीसिस सां जेको आहे 100 ग्राम्स। ऐं बनाना स्लाइसिस आहिनि 100 ग्राम्स जे बराबरि, उहे स्प्रेड कया आहिनि। ऐं हाणे विझूं था रेड चिली क्यूब्स। रेड चिली क्यूब्स असां वटि 1 कप जे बराबरि आहिनि। ऐं हाणे बाक़ी जो बचियल कस्टर्ड विझी करे हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां लेयर लॻाई आहे। ऐं मथां कुझु बनाना स्लाइसिस विधा आहिनि। ऐं हाणे विझूं था कुझु रेड चिली क्यूब्स ऐं आख़िर में असां गार्निश कयूं था फ्रेश क्रीम सां। ऐं फ्रेंड्स, असांजो मज़ेदार फ्रूट कस्टर्ड सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।